मिर्ज़ापुर गोठ आबाद जे रवासी ने समाजी वर्कर राजा केर, इज़ार केर, अलावर जमाली, अकरम दायो, इशफाक दायो, शाह मोहम्मद चनो, शाहन मीरानी ऐं ॿियनि जो यूसी चेयरमैन ख़िलाफ़ एहतजाज करे मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते रवासी ऐं समाजी वर्करनि शिकारपुर न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडिया। वधीक ॾिसूं था मिर्ज़ापुर मां शिकारपुर न्यूज़ जे रिपोर्टर आमिर जोगी जी हिन रिपोर्ट में। मौजूद आहियूं मिर्ज़ापुर वेझो ॻोठ आबाद ॻोठ में, जिते बुनियादी मसइलनि जी हल लाइ ॻोठाणा सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त वधीक इन हवाले सां ॻोठाणा सां ॻाल्हाईंदासीं। पाण ॻोठ आबाद जा आहियूं। असांजो मसइलो इहो ई आहे साईं, यूसी चेयरमैन जे तरफ़ां यूसी चेयरमैन खे माहिवार 5 लाख बजट अचे हर महीने माहिवार 5 लाख बजट अचे थी। ॻोठ आबाद में 15 साल थी विया आहिनि। यूसी चेयरमैन को बि रिज़ल्ट ॾेखारे त का हिकिड़ी सिर 10 रुपए जी आबाद में लॻी आहे। तव्हां पाण ॾिसो हाणे बि कई भितियूं सिरां भॻियल आहिनि, नालियूं भॻिलियूं आहिनि, पुलियूं भॻियल आहिनि साईं। लाइटिन जी बि माना सिस्टम कुझु बि न आहे। असांजा ॻोठ ईअं अफ्रीका जा ॻोठ नज़र था अचनि, छो जो न हिते सीवरेज जो सिस्टम आहे, न लाइटिंग जो सिस्टम आहे, न वणकारी मुहिम आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसो न त तव्हां हिननि खे थर सां कंपेयर करे सघो था, छो जो हिननि खे बजट बि मिले थी, अमलो बि आहे। उहो छो न हिन जो आवाम जी ख़िदमत थी थिए। अवामी नुमाइंदा बि आहिनि, अचनि न। 5 साल लाइ हिननि ई माण्हुनि हिननि खे वोट ॾिनो। काई शइ जा कमकार कोन्हनि, घिटियूं गिंद लॻा पिया आहिनि, पाणी घिटियुनि में बीठा आहिनि, नालियुनि जो को बि सिस्टम ते स्कूल जे केॾा पाणी रूल ठहिया पिया आहिनि, चालू न आहिनि। ऐं जेको आहे घिटियुनि में सॼो माना जेको गंदो पाणी थो बीहजी वञे, वॾी माना जेको मसइलो आहे असांजे लाइ। घिटियूं रस्ता सोड़ा लॻा पिया आहिनि, इन जे करे घिटियुनि जे नालियूं ख़राबु लॻी पियूं आहिनि। इन जे करे असांखे ॾाढी मुश्किलात थी थिए ऐं ट्यूबवेल वग़ैरह बंदि पिया आहिनि। असांजी जेको आहे हर शइ जेको आहे असां यूसी वारनि जे लाइ एहतजाज वॾो धरणो हयोसीं। उन्हनि ॾे फंड बि अचनि था, पोइ बि असांखे उहो कमु नथा करे ॾियनि। इन में सेवरेज जो जेको आहे काफ़ी मसइलो सेवरेज जो आहे असांजो, ऐं बिजलीअ जूं जेके लाइट जूं तार आहिनि ॻोठ में, असां जंहिं तव्हां साम्हूं बि भले कैमरा फेराए ॾिसो त तव्हांखे तार का ॻोठ में नज़र न ईंदी। हालांकि असांजा जेके बि हितां जा उहे यूसी चेयरमैन आहे, उन कोई फंडिंग असांजे ॻोठ को तवजो नथो ॾे। असांजे ॻोठ में वॾा मसइला आहिनि सेवरेज जो, लाइट जो, ऐं इन लाइ शिकायतां कयूं आहिनि सर। असां काफ़ी माण्हुनि खे चेयरमैन साहिब खे चयोसीं त साईं असांजा हे मसइला आहिनि, हाणे असांखे डिग्रेड कयो थो वञे असांजे ॻोठ खे, माना असांजी यूसीअ में असांखे डिग्रेड थो कयो वञे। का ग़रीबनि जा कम थींदा, न त ईअं त असांखे को ॿुधण लाइ तयारी कोन्हे को। यूसी चेयरमैन खे ऐं जेको चेयरमैन उनखे असां अपील था कयूं त असांजो ॿुधो, न त असां वॾो एहतजाज कंदासीं। हो था कयूं, रिकॉर्ड था करायूं, बाक़ी चितानूं बि ॾियूं था, त असां धमकी बि ॾियूं था, असां रोडनि ते निकिरी